अपडेट कयो खे जैकबाबाद में कराची का कोयटा वेंदड़ बुलान एक्सप्रेस के रोकियो वियो। बुलान एक्सप्रेस के सिक्योरिटी रिस्क ॼाणाए जैकबाबाद स्टेशन ते बिहारियो वियो। मुसाफ़िरनि के ट्रेन में लाहे बसुनि वसीले पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवानो कयो पियो। सिक्योरिटी रिस्क सबबि बुलान एक्सप्रेस ट्रेन के रोकियो वियो। अपडेट कयूं पिया खे जैकबाबाद में कराची का कोयटा वेंदड़ बुलान एक्सप्रेस के रोकियो वियो। एक्सप्रेस के सिक्योरिटी रिस्क ॼाणाए जैकबाबाद स्टेशन बिहारियो वियो। मुसाफ़िरनि की ट्रेन में लाहे बसुनि वसीले पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवानो कयो पियो। अपडेट कयो खे जैकबाबाद में कराची का कोयटा वेंदड़ बुलान एक्सप्रेस के रोकियो वियो। बुलान एक्सप्रेस के सिक्योरिटी रिस्क ॼाणाए जैकबाबाद स्टेशन ते बिहारियो वियो।